अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पिन पॉइंट सां गॾु मां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदासीं पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरत हाल जे हवाले सां। जेको सियासी बहरान हुयो उहो आइनी बहरान में तब्दील थी चुको आहे। सुप्रीम कोर्ट जे 3 रुकनी जेका बेंच हुई उन जे फ़ैसिले खां पोइ जॾहिं उन तारीख़ ॾिनी 14 मई ते इलेक्शन कराइण जी, त उन खां पोइ हुकूमत उन फ़ैसिले ते अमल कराइण जे बजाए हुकूमत जो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो मञण खां इनकार कंदे पार्लियामेंट में उन फैसले खिलाफ करारदादू मंजूर कयूं और उन फैसले के रद्द किया वियो। जॾहिं त उन फैसले में जॾहिं उहा बेंच ठही ही 9 रुकनी बेंच, तो उन में मुख़्तलिफ़ सुप्रीम कोर्ट जा जज इख़्तिलाफ़नि जे करे उन बेंच खां अलॻि थींदा विया ऐं उन बेंच में एक मुअज़्ज़िज़ जज जस्टिस अतहर मिनल्ला हुयो, जंहिं कल तफ़सीली पंहिंजो जेको नोट आहे उहो पिणु जारी कयो आहे। तफ़सीली नोट में हुन सुप्रीम कोर्ट ते काफ़ी तनक़ीद कई आहे ऐं ख़ासि तौर ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो जेको इख्तियार आहे पाण मुरादो नोटिस के हवाले से उन ते भी तनकीद कई है। चीफ जस्टिस अतहर मिनल्ला पारां पंहिंजे तफ़सीली नोट में इहो पिणु वाज़े कयो वियो आहे त जॾहिं लाहौर हाई कोर्ट और पेशावर हाई कोर्ट में इन केस के हवाले से या इन दरख्वास्तन के हवाले से ॿुधणी हलंदड़ हुई त सुप्रीम कोर्ट के उन बिन हाई कोर्ट्स के बाईपास करे ऐं उन्हनि जे जेको आइनी अमल दरामद है, अमल दरामद वारी जेका फ़र्ज़ है उन ते शक करण जे बजाय उन्हनि खे को फ़ैसिलो ॾियण जी ज़रूरत हुई। ॿिए पासे सदर पाकिस्तान तरफ़ां जेको उनखे कानून पास करे पार्लियामेंट पारां मोकिलियो वियो हो, उहो अॼु वापसि मोकिलियो वियो आहे पार्लियामेंट खे ऐं उन ते सही न कई वई आहे, जंहिंमें सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जा इख्तियार जेके आहिनि अज़ ख़ुदि नोटिस जे हवाले सां उनखे घटि करण जे बारे में इहो कानून पास कयो वियो हो। जॾहिं सदर मुमलिकत के इन शइ जी ख़बर आहे त सदर वटि अहिड़ो को बि इख्तियार न आहे जेको कानून के रोके सके सिवाय उन में देर करण जे। हिन वक्त वो जॾहिं पार्लियामेंट में वापसि ईंदो त पार्लियामेंट एक दफ़ो ॿीहर उन खे पास कंदी ऐं वो सदर जेकॾहिं उन ते दस्तख़त नथो करे, सही नथो करे, त उन खां पोइ बि कुझु ॾींहंनि खां पोइ उहो कानून जो हिस्सो थी सघे थो। हिन वक्त मुल्क में सियासी सूरत हाल अहिड़ी आहे त एक पासे सियासी बहरान, ॿिए पासे मुआशी बहरान, टे पासे आइनी बहरान मौजूद है। इन टिन बहराननि के ॾिसंदे मुल्क में हिन वक्त एमरजेंसी ऐं मार्शल लॉ जहिड़ियूं ॻाल्हियूं पियूं थियनि त मुल्क में थी सके तो एमरजेंसी लगाई वञे, मार्शल लॉ लगाई वञे। अहिड़ी सूरत हाल में जॾहिं मुआशी तौर ते असां एतिरा कमज़ोर आहियूं ऐं दुनिया जेका है असांखे उहा ॾिसे रही आहे ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त IMF सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। पाकिस्तान रिसेंटली जेको आहे ग्रे लिस्ट में निकितो आहे, त अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं पाकिस्तान में सियासी जेका एक्टिविटी है वह ख़त्म थी वेंदी एमरजेंसी या मार्शल लॉ लगाइण खां पोइ, त पाकिस्तान जी सियासी सूरत हाल छा बीहंदी, इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं। पाण इन सूरत हाल ते बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त छा 14 मई ते इलेक्शन थींदी, छाकाणि त हुकूमत बिल्कुल भी तैयार ना है इलेक्शन कराइण जे लाइ। मूंसां जेके पैनल में गॾु मौजूद आहिनि मां उन्हनि जो तारुफ़ कराईंदो हलां त सिद्दीक़ साजिद साहब इस्लामाबाद मां असां गॾु मौजूद आहिनि। पाण सीनियर सहाफ़ी तजिया निगार आहिनि। सिद्दीक़ साजिद साहब बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। इजहार सुमरो साहब असां गॾु मौजूद आहिनि। पाण सीनियर पॉलिटिकल एनालिस्ट आहिनि, तजिया निगार आहिनि। इजहार साहब अवां जी वॾी महिरबानी। सबीन मेमन साहिबा असां गॾु मौजूद आहिनि। सबीन मेमन साहिबा पंहिंजो प्रोग्राम भी कंदियूं आहिनि, सीनियर एनालिस्ट आहिनि। सबीन मेमन साहिबा अवां जी भी वॾी महिरबानी प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ। सिद्दीक़ साजिद साहब, आगाज मैं आपसे करूंगा। आप इस्लामाबाद में मौजूद हैं। इस्लामाबाद में अक्सर इस तरह की बातें चल रही होती हैं जो हम कराची वालों तक 2-3 दिनों के बाद पहुंचती हैं। आप क्या समझते हैं कि इस वक्त भी इस्लामाबाद में मुल्क में एमरजेंसी या मार्शल लॉ की बातें हो रही हैं, या आप समझते हैं कि इस तरह का कोई भी माहौल नहीं है, बस सिर्फ ये होगा कि 14 मई को इलेक्शन नहीं होंगे? बहुत शुक्रिया जी। नहीं, एमरजेंसी और मार्शल लॉ का तो कोई इम्कान नहीं है, वो पॉसिबल नहीं है, और ना ही मार्शल लॉ लगाने वाले मार्शल लॉ लगाना चाहते हैं। और एमरजेंसी का प्रोसीजर बहुत लंबा है, वो भी ज़ाहिर है आखिरी बात फिर सदर की तरफ ही जानी है। और सदर साहब तो बिल्कुल इस वक्त तहरीक इंसाफ के कारकुन बने हुए हैं, रियासती सदर के तौर पर अपने फ़राइज़ अंजाम नहीं दे रहे। हाँ, दूसरी बात आपकी ठीक है, 14 मई का जो इलेक्शन है पंजाब में, वो हमें अभी तक होता हुआ नजर नहीं आ रहा। लेटेस्ट उसमें यही था कि सुबह किसी ने खबर कोई उड़ा दी कि शायद कोई 10 अरब रुपए के फंड्स इलेक्शन कमीशन को दे दिए हैं। ऐसी कोई बात नहीं, कोई फंड्स नहीं दिए। वजारत खजाना ने इसकी तरदीद कर दी।
मामला उन्होंने कहा जी पहले वो काबीना की इक़्तिसादी राब्ता कमेटी में जाएगा और वहां से वो वफाकी काबीना में जाएगा, और अब तो ये भी सोच विचार है कि पैसे देने का मामला पार्लियामेंट के फोरम पे ले जाया जाए और पार्लियामेंट में एक सप्लीमेंट्री ग्रांट के तौर पर वहां से मंजूरी हासिल करने की कोशिश की जाए और पार्लियामेंट उसको रिजेक्ट कर दे। जब पार्लियामेंट उसको मुस्तरद कर देगी तो ये कह देंगे जी देखें जी पार्लियामेंट ने तो आपको पैसे देने की इलेक्शन के लिए मंजूरी नहीं दी, तो लिहाजा हम पैसे नहीं दे सकते। वजारत दिफा और वजारत दाखिला सिक्योरिटी देने से, फौज देने से, एफसी देने से पहले ही इनकार कर चुके हैं। 17 अप्रैल तक उन्होंने भी अपना काम माना है, लेकिन ये कोई अच्छी बात नहीं है। इस वक्त का सिचुएशन ये है कि तीन बड़े जो हमें वैसे तो बादियों नजर में दो बड़े इदारे नजर आते हैं, अदलिया और पार्लियामेंट सामने है, लेकिन तीसरी भी एक कुव्वत है, वो ज़ाहिर एग्जेक्टिव की है, और एग्जेक्टिव के नीचे ही इस वक्त अगर समझा जाए तो असहाब की इस्टेब्लिशमेंट भी है जो कि कहते हैं जी हुकूमत का हम हिस्सा होते हैं। लेकिन उनकी बात अब उसके ऊपर ज्यादा इस वजह से हम नहीं कर सकते कि उन्होंने खुद को भी इस सारे मामले से ऊपर अगर अलग थलग रखा हुआ है तो वो भी उसकी भी वजूहात बहुत ज्यादा हैं। गोया के अंदरूने खाना ये बातें अब भी चलते हैं कि वो अलग थलग नहीं है, और इस जो इस वक्त चीजें चल रही हैं उसमें बहुत सारा हाथ हो हुकूमत के अंदर या हुकूमत के ऊपर उन कुव्वतों का भी है जो हमें नजर नहीं आता, ज़ाहिर हमें नजर नहीं आता। लेकिन सिचुएशन यही है कि ये इदारों के दरमियान एक टकराव जो है वो अब टकराव से ज्यादा इख्तियारात और ताकत का रास्ता जो है उसकी शक्ल इख्तियार कर चुका है। सिद्दीक साहब साहब, जिस तरह आपने आगाज में ये बात की कि 14 मई को इलेक्शन नजर नहीं आते, लेकिन ये बात इतनी सादा भी तो नहीं है ना। अगर 14 मई को इलेक्शन नहीं होंगे तो ये भी तो हो सकता है कि सुप्रीम कोर्ट वजीर आजम को नाअहल करार दे के घर भेज दे, गिलानी की तरह। उसके लिए ये तैयार है, बिल्कुल तैयार है, और इन्होंने डिसाइड किया हुआ है। ये बिल्कुल ऑप्शन डिस्कस हुआ, इनकी हर मीटिंग में डिस्कस होता है कि 10 तारीख तक फंड्स अगर नहीं देते तो 11 को इलेक्शन कमीशन ने रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा करानी 11 अप्रैल को, और जब इलेक्शन कमीशन ये बात कहेगा कि हमें हुकूमत ने फंड्स नहीं दिए तो ज़ाहिर है फिर सुप्रीम कोर्ट सेक्रेटरी खजाना को पहले बुलाएगी। जब वो बोलेगा जी मुझे तो चीफ एग्जीक्यूटिव ने मना किया, तो वजीर खजाना को भी बुला सकते हैं, प्राइम मिनिस्टर को भी बुला सकते हैं। प्राइम मिनिस्टर बोलेगा कि मुझे कैबिनेट ने मना किया, और फिर कैबिनेट का फैसला आगे से आ गया, वो काबीना वालों को बुलाएंगे तो वो कहेंगे हमें पार्लियामेंट ने मना किया। कितने लोगों को आप नाअहल करेंगे, कितने लोगों को करेंगे? ये मैं कह रहा हूँ लड़ाई लंबी अब चलनी है। पीपल्स पार्टी ने थोड़ा सा कल जो अपनी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी का या कोर कमेटी का इजलास किया ना, उसमें थोड़ी सी सोच विचार वाली बात है कि हमें मुज़ाकरात की तरफ जो है वो जाना चाहिए और वो बात करनी चाहिए। मसले का हल आखिर पे वही निकलना है अगर इस तरफ ये जाना चाहें। अदरवाइज नून लीग और साथ ही साथ ANP और दीगर जो जमातें हैं, खासतौर पर JUIF, वो तो किसी तौर पे वो जो बातचीत करने के इमरान के हक में थे। अब इमरान को भी तो लचक नहीं लेकर आता ना, वो अभी भी चोर डाकू लूट के खा गए, ये कर दिया, इम्पोर्टेड हुकूमत उस बात से नीचे ही नहीं आता, तो क्या करे? तो ये सिचुएशन है यहाँ पे वफाकी दारुल हुकूमत में। मैं तो रोज पार्लियामेंट जाता हूँ, मैं तो रोज वज़ीर आज़म हाउस उसको कवर करता हूँ, अपनी आंखों से चीजों को देखता हूँ। दुख और तकलीफ होती है जो इस मुल्क में हो रहा है, जो ये कर रहे हैं। कुछ नहीं है, हर एक का अपना इख्तियार आईने पाकिस्तान में दर्ज है, जिसकी हम 50वीं सालगिरह मना रहे हैं। कल को परसों को उसकी तकरीब है, पार्लियामेंट हाउस में सेमिनार है पाकिस्तान के आइन के 50 साल के नाम से, लेकिन आप उस सेमिनार में गालियां सुनेंगे दूसरे इदारों के लिए। वही जो हमारे अवाम के मुख्तलिफ नुमाइंदे एक दूसरे को गालियां देंगे, और वही अवाम का जो इस वक्त महंगाई का रेशो है, बेरोजगारी है, गुर्बत है, कराची हो, इस्लामाबाद हो, लाहौर हो, आप सारे देख रहे हैं, किसी को उसकी परवाह नहीं है। ताकत और इख्तियार का नशा है, कौन ज्यादा ताकतवर है। हर एक के लिए आइन की अपनी तशरीह है, चाहे वो पार्लियामेंट है, चाहे वजीर आजम है, चाहे वो माजरत के साथ हमारी आला अदलिया है। उन्होंने आईने पाकिस्तान को 73 वाला आइन नहीं समझा, उन्होंने इसको अपने घर की लौंडी समझ लिया माजरत के साथ। वो जिसका वो जो करते हैं वो कागज का टुकड़ा ही रह गया। अब जब अदालत खुद जो है वो आइन लिखना शुरू कर देगी या पार्लियामेंट उसको अपने अंदाज से एक कानून को एक आइन की शक्ल को तब्दील करने के बजाय, ये 184(3) की बात कर रहा हूँ, उसके आईनी तरमीम लाने की बजाय कानून के जरिए उसको तब्दील करेगी। सदर उसको वापस भेज देगा पार्लियामेंट को, और पार्लियामेंट कहेगी नहीं हमने ये पास करना है, और आपने सदर आप साइन करें या ना करें, वो कानून बनना है, वो 20 तारीख तक बन जाएगा। फिर ये अपील में जाएंगे, जो इनकी अभी तक की डिसीजन है
कि ये जो 184(3) वाला खुद नोटिस वाला मामला है, ये मैं आपको भी खबर भी देता जाऊं कि हुकूमत की ये स्ट्रेटजी है, क्योंकि 1 महीना इनके पास अपील का वक्त है। इन्होंने सदर ने आज वापस भेज दिया, ये मंडे को जॉइंट सेशन में ले जाएंगे, जॉइंट सेशन में पास करके फिर सदर को भेजेंगे, सदर फिर साइन नहीं करेगा, लेकिन सदर 10 दिन से ज्यादा रख नहीं सकता। 10 दिन खत्म होंगे, 20 अप्रैल को ऑटोमेटिकली ये कानून जो है वो खुद लागू हो जाएगा। जैसे ही लागू होगा ये अपील में चले जाएंगे, अपील में 3 जजेस की कमेटी बनेगी, वो जो है वो 3 जजेस की कमेटी 5 रुकनी बेंच बनाएगी, और उसमें वो 3 जजेस शामिल नहीं होंगे जिन्होंने ये केस सुना था। आगे की कहानी आप खुद समझदार हैं कि मैं क्या कहना चाहता हूँ। बिल्कुल सही तो कह रहे ये हैं सिद्दी साजिद साहब। बाकी पैनलिस्ट को शामिल करना चाहूंगा। इजहार सुमरो साहब, जी सूरत हाल असांजे साम्हूं आहे। ठीक आहे, पार्लियामेंट एक अलग इदारो आहे, इन जे करे उनजी कन्फ्रंटेशन आहे सुप्रीम कोर्ट सां, पर जेकॾहिं असां जस्टिस अतहर मिनल्ला जो इज़ाफ़ी जेको इख़्तिलाफ़ी नोट आहे उन खे ॾिसूं त उहो पाण सुप्रीम कोर्ट ते तनक़ीद पियो करे, सुप्रीम कोर्ट जे किरदार ते तनक़ीद पियो करे। उन पूरो तफ़सील ॾिनो आहे त सुप्रीम कोर्ट काथे काथे ग़लति किरदार अदा कयो आहे। हिन वक़्तु वेड़ रुगो पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट जी नाहे, बल्कि पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जी सुप्रीम कोर्ट सां बि वेड़ पई हले। इन सूरत हाल में आइन जी हिफ़ाज़त केरु कंदो, आइन जी जेका हुक्मरानी आहे उहा कीअं क़ाइमु थींदी ऐं आइन जी तशरीह कीअं थींदी, जॾहिं त हिते हर जज आइन जी तशरीह पंहिंजी मर्ज़ी सां करणु थो चाहे। ये सुठी ॻाल्हि तव्हां कई आहे। असल में असां वटि मजमूई तौर ते जिन भी इदारनि में माण्हू अचनि था, यानी कि लेट्स से पार्लियामेंट चओ, ऐवान सदर चओ, या ॿिया जेके बि इदारा आहिनि जेके आइन में वाज़े थियल आहिनि, उन्हनि जा जेके सरबराह या मेंबर अचनि था, उन्हनि में असांखे हिकिड़ी ॻाल्हि जी कमी नज़र अचे थी। हिते मां सियासतदाननि जी ॻाल्हि बि कयां थो, जजनि जी ॻाल्हि बि कयां थो, जर्नलनि जी बि ॻाल्हि कयां थो, त उहे स्टेट्समैन वारी अप्रोच नथा रखनि। उहे लार्जर देन ओन इंट्रस्ट ॿाहिरि निकिरी करे ऐं नथा सोचनि। उहे लार्जर इंट्रस्ट ऑफ द कंट्री एंड स्टेट नथा सोचनि। नतीजे में थिए ईअं थो त पोइ हर को पंहिंजे सभ खां पहिरियों पंहिंजे उहिदे ऐं पोज़ीशन खे डिफेंड थो करे ऐं उन फ्रेम वर्क में रहे थो, ऐं ॿिए मरहले में हू पंहिंजे गिरोही दोस्तनि, साथियुनि, हिमायतुनि, हामिन उन्हनि खे प्रोटेक्ट थो करे। हिन वक़्तु जेको ही बहरान आहे, इन जा जेकॾहिं तव्हां राइट साइड खां ॾिसंदो, यानी कि जुडिशरी वारे पासे खां, त तव्हांखे उते बि इहा सूरत हाल नज़र ईंदी। हाणे त असां नथा चऊं, न तव्हां था चओ, असांखे ऐं तव्हांखे त मना थियल आहे त न ॻाल्हायो इहा ॻाल्हि, पर हाणे त सुप्रीम कोर्ट जा सिटिंग जजिस चवनि था त फुल कोर्ट छो नथी ठाही वञे। सुप्रीम कोर्ट जा सिटिंग जजिस चवनि था त सुओ मोटो अकेले सिर चीफ जस्टिस साहब न वठे। सुप्रीम कोर्ट जा जज चवनि था त हाई कोर्ट खे बाईपास न कयो। सुप्रीम कोर्ट जा जज चवनि था त सियासी मामलनि में टंग न अड़ायो। ऐं इहो तव्हां असां त कोन था चऊं न, ऐं हुन लिखत में ॾिनो उन ॻाल्हियूं। अहिड़े ई तरीक़े सां पार्लियामेंट जो बि साॻियो हाल आहे। पार्लियामेंट जे अंदरि बि रबड़ स्टैम्प ठही पई आहे रेडीमेड पार्लियामेंट जी कानून साज़ी। न को लॉजिक, न को डिस्कशन, न को राइट एंड लेफ्ट ॾिसणो आहे, ऐं पोइ पंहिंजे मफ़ादनि जे बचाव जे लाइ जेके कानून मर्ज़ी आहे, जीअं हींअर ख़बर हले पई त हाणे वरी सुप्रीम कोर्ट खां पोइ हिकिड़ो कानून सदर जे अख़्तियारनि खे अञा महदूद करण लाइ ठाहिनि पिया। हाणे इन सूरत हाल में तव्हां असां जेके आहियूं उहे छा आहियूं? ही सॼो समाज छा आहे? ही सॼो मुल्क छा आहे? इहो ॿियो कुझु बि न आहे सवाइ हिनजे जो ख़ामोश तमाशाई आहे। हालांकि इहो सॼो कुझु ही के मामूली ॻाल्हियूं न आहिनि। ॾिसो, जेकॾहिं तव्हां गुज़िरियल मार्च खां हिन मार्च अप्रैल ताईं जी भेट कयो त जेके तकरार थिया आहिनि उन्हनि मां पहिरियों सिविल मिलिट्री तकरार कंहिं हद ताईं जेको इमरान खान ऐं उनजे एस्टेब्लिशमेंट जे विच में थियो, उन खां पोइ तव्हां ॾिठो त ॿियो सिविल तकरार हुओ जेको हिन हुकूमत इमरान जे विच में थियो, ऐं हाणे जेका सूरत हाल आहे उहा सिविल जुडिशरी तकरार जी सूरत में साम्हूं आहे। यानी कि अमली, ऐं इन विच में मीडिया जी जेका सूरत हाल तव्हां ॾिठी, मां 3 ॾहाका जर्नलिज़म कयो आहे। मां पंहिंजे ज़िंदगीअ में मीडिया खे एॾो पोलराइज़ ऐं पार्टी बेस कॾहिं बि न ॾिठो आहे। जे हिकिड़ा चैनलनि ते मोहरूं लॻियूं आहियूं आहिनि, तव्हां सिद्दीक़ साहब खां बि पुछो,
तव्हां सभिनि खां बि पुछो, ठपा लॻी विया आहिनि, फलाणी पार्टी जो चैनल आहे, फलाणी पार्टी जी अख़बार आहे। इहो कॾहिं न थियो आहे। इंक्लाइनेशन थींदी आहे पॉलिटिकली, ठीकु आहे। हाणे हिन सूरताल में कहिड़ियूं जुज़वी ॻाल्हियूं कयूं, छा चऊं, कहिड़ी शइ नंढड़ी कहिड़ी हिकिड़ी ॻाल्हि वठी वेही रहूं था, छा 10 तारीख़ ते भला पैसा मिलंदा इलेक्शन कमीशन, या ॾिसूं त इसाक डार छो न वियो अमेरिका, या इहा ॻाल्हि करियूं त भला परवेज़ अलाई कहिड़ो बयानु ॾिनो आहे, कंहिंखे ख़ुशि करण जी कोशिशि कई आहे, या चऊं त इमरान ख़ान चए थो ॻाल्हियूं न कंदासीं, ऐं अॻूणो स्पीकर क़ौमी असेंबली जेको PTI जो आहे उहो चए थो त असां तयारु आहियूं ॻाल्हियूं करण जे लाइ। हाणे हीअ जेके हिकिड़ी मस्करी लॻी वई आहे, आउं खणी चवां, जंहिंमें हिकिड़ो जेको बुनियादी नुक़्तो आहे न उन ते ज़रूरु ॻाल्हाइणु खपे। इदारनि जी बेतौकीरी पई थिए, जेका रिस्पेक्ट ऑफ द इंस्टीट्यूट्स हूंदी आहे, ऐं मज़े जी ॻाल्हि आहे उहो केरु पिया कनि, उहे इदारनि में वेठल माण्हू पिया कनि, उहो ॿाहिरियों माण्हू न पियो करे अची नतीजे, ऐं ॿियो मिलाइन पिया कनि। ॾिसो समाज में ही जेके इदारा हूंदा आहिनि न, थोरो घणो भउ डर बि हिननि जो हूंदो आहे, माण्हुनि खे रिस्पेक्ट बि हिननि जी हूंदी आहे, ऐं इहे इदारा समाज जे अंदरि जेके आहिनि न रुगो सोसाइटी खे खणी हलंदा आहिनि, पर हिकिड़नि वॾनि जी हैसियत रखंदा आहिनि। जीअं घर में हिकिड़ो वॾो हूंदो आहे, बुज़ुर्ग हूंदो आहे, हुनजी ॻाल्हि मञबी आहे, ॿुधबी आहे, उन में का चङाई बि हूंदी आहे। हिते सूरताल इहा आहे, आउं हिनखे ईअं थो ॾिसां, मां हिनखे कंक्लूड कयां थो हिकिड़े जुमिले में, जी आउं हिनखे हीअं थो ॾिसां त हीअ जेका कन्फंटेशन आहे साईं मुंहिंजा, इहा हिते बीहण वारी नाहे। इहो किसो अॻियां हलण वारो आहे। इलेक्शन बि जेका आहे न, हाणे तव्हांखे मां ॿुधायां, हीअ जेका ॻाल्हि हाणे हले पई, ऐं तव्हांखे मूं पोएं भेरे बि चयो त हीअ सूरताल हेॾां वेंदी, इलेक्शनूं कोन थींदियूं, न त मई में का इलेक्शन पई थिए, न के पैसा पियो खज़ाने वारी वज़ारत हिननि खे ॾे, न रुगो इहो, पर हाणे हिकिड़े पासे ॾांहुं थी सघे थो 11 ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लॻणु शुरू थी वञे, या कार्रवाई शुरू थी वञे हुकूमत जे ख़िलाफ़, ऐं 20 तारीख़ खां सुप्रीम जुडिशियल काउंसिल एक्टिव थी वञे, 20 तारीख़ खां हिन फ़ैसिले जे ख़िलाफ़ रिव्यू अची वञे, ऐं रिव्यू में जीअं सिद्दीक़ साहब चयो त ही बेंच न वेही सघंदी। तंहिं करे जेकॾहिं ही बेंच न वेहंदी त पोइ थी सघे थो जीअं जस्टिस फाइज़ ईसा वारे मामले में उहो जेको हुयो मार्कुनि वारो मसइलो हो, उन वांगुरु 7 मिंटनि जी का हेयरिंग थिए, ऐं पोइ हीउ जेको फ़ैसिलो आहे पंजाब में 14 मई ते इलेक्शन वारो, उहो बि वेड़े छॾी, पोइ हीउ थींदो टकराव। आउं तव्हांखे हिकिड़ी प्रिडिक्शन करियां थो, ही बिल्कुलु उहा सूरताल वञी बीहंदी जेका इफ्तिखार चौधरी ऐं पीपुल्स पार्टी जे विच में हुई। बिल्कुल हीअ लॻभॻि ओड़ी सूरत आहे। सबीन मेमण साहिबा सिद्दीक़ साजिद साहब इज़ार सुमरो जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं। अवां खे लॻे थो त ॿिन्ही जो इहो ख़्यालु आहे त 14 मई ते इलेक्शन कोन पई थिए, पर छा अवां खे इहो लॻे पियो त 8 अक्टूबर ते बि इलेक्शन थींदी, छाकाणि त कुझु ॻाल्हियूं इहे बि हलनि पियूं त ही 14 मई ते त छा 8 अक्टूबर ते बि इलेक्शन न थींदी। जेकॾहिं 8 अक्टूबर ते बि इलेक्शन न थी त पोइ मुल्क जी सूरत हाल छा हूंदी? उन वक़्तु इदारा हिक ॿिए जे साम्हूं बीठल आहिनि, हुकूमत जी क्रेडिबिलिटी जेका आहे उहा हिकु पार्टी तस्लीम करण जे लाइ तयारु न आहे। अहिड़ी सूरत हाल में अवां खे छा थो लॻे त ईंदड़ 14 मई खे छॾियो, अवां 8 अक्टूबर ते ॿुधायो त छा इलेक्शन थींदे अवां खे नज़र अचे पियो? इशफाक, हिन वक़्तु जेका मुल्क जी सियासी मुआशी सूरत हाल आहे, जंहिं डिवीज़न जी इज़ार साहब या सिद्दीक़ साहब ॻाल्हि कनि पिया, एॾो असां डिवाइड थी चुका आहियूं, आइन असांजो डिवाइड थी चुको आहे, सभ खां वॾी अदलिया डिवाइड थी चुकी आहे, सियासी पार्टियूं डिवाइड थी चुकियूं आहिनि, पार्लियामेंट में असांखे डिवीज़न नज़र अचे थी। असां हिन आइन खे बि डिवाइड करे छॾियो आहे, जेको इंतिहाई ख़तरनाक आहे। जंहिं आइन जी बुनियाद ते हिन मुल्क जी बका आहे, ऐं जंहिं आइन जी बुनियाद ते हीउ मुल्क बीठल आहे, असां उन आइन खे बि पंहिंजी तशरीह तौरु विरहाए छॾियो आहे। इन ॻाल्हि में को बि शक कोन्हे त चूंडूं फ़िलहाल त थींदी नज़र नथियूं अचनि। थोरो हुनजो साइड जेकॾहिं असां मुआशी सूरत हाल खणूं त असां मुआशी तौरु हिन वक़्तु कंगाल थी चुका आहियूं। असांखे IMF पैसा ॾियण लाइ तयारु न आहे, ॻरियूं शर्तूं असांजे लाइ रेडी लॻियूं बीठियूं आहिनि। इन सूरत हाल में असां वटि बिल्कुलु पैसा कोन्हनि जो असां चूंडूं कराए सघूं। इमरान ख़ान इन ॻाल्हि में को शक न आहे त गुज़िरियल साल ॾेढ खां वठी हिन हुकूमत खे मुख़्तलिफ़ मामलनि में एॾे बुरी तरह एंगेज करे रखियो आहे, जो हिन हुकूमत खे पॉलिटिकल कॉस्ट तमामु घणी अदा करणी पई आहे। उनजे बावजूदि असां अॼु ॾिसूं था जिते असां बीठल आहियूं त उते असांखे आईनी बहरान वधंदे नज़र अचे थो, इदारनि में जेको टकराव नज़र अचे थो सुप्रीम कोर्ट ऐं पार्लियामेंट में, इहो तमामु घणो ख़तरनाक आहे। इहे उहे इदारा आहिनि जिन खे इहो सम्झो वेंदो आहे त हिते जेका कानून साज़ी थिए थी उनखे कंहिं तरह चैलेंज नथो करे सघिजे। इहे उहे इदारा आहिनि जेके आइन जी बका ऐं आइन जी बहाली लाइ ऐं आइन जे बचाव लाइ कमु कनि था, ऐं इहे ई उहे इदारा आहिनि जिन आइन खे पामाल करे छॾियो आहे, आइन जे तक़दुस खे ईअं बिल्कुलु तोड़े छॾियो आहे।
इन्हनि इदारनि खां हाणे जेको असांजे आइन खे ख़तरो आहे, हिकिड़ो उहो इंसान जंहिं 4 अप्रैल ते आइन खे ठाहींदे आइन जे बचाव जे लाइ, मुल्क जी बचाव जे लाइ फाही ते चढ़ी वियो, ऐं उन ई 4 अप्रैल ते असां ॾिठोसीं त कीअं आइन जी बेतौकील थी। हाणे असांखे इन्हनि इदारनि मां डपु थी पियो आहे त इहे आइन खे किथे वञी हिननि पहुचाए छॾियो आहे। तो यकीनन सूरत हाल इन तरफ़ मुंहिंजो नज़र नथी अचे। सभिन मेमन साहब बस सूरत हाल आहिनि। हिकु इहो हूंदी आहे त इदारनि खां ॿाहिरियां माण्हू जीअं सुप्रीम कोर्ट ते अगरि सियासतदान तनक़ीद कनि, उहा बि सूरत हाल आहे। पार्लियामेंट ते जजिस जेके आहिनि उहे सवाल उथारनि, अलॻि ॻाल्हि आहे। फौज ते सियासतदान इल्ज़ाम हणनि त उहा सियासत में मदाख़लत पई करे, इहा अलॻि ॻाल्हि आहे। पर हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त सुप्रीम कोर्ट खे सुप्रीम कोर्ट जा जज तनक़ीद पिया कनि। पार्लियामेंट खे हिकु पॉलिटिकल पार्टी जेका आहे उहा मञण जे लाइ तयारु न आहे। असां एक्स जेका इस्टेब्लिशमेंट हुई, साबिक़ इस्टेब्लिशमेंट हुई, उनखे ॾिठो वञे त उन ख़िलाफ़ बि फ़ौज जे अंदरि काफ़ी शयूं हुयूं, यानी इदारनि जे अंदरि इदारनि मां तनक़ीद पई थिए। इहा सूरत हाल केतिरी ख़तरनाक थी सघे थी? जॾहिं इदारा गैर जानिबदार न थींदा ऐं जानिबदार थी करे पंहिंजो किरदारु अदा कंदा त पोइ उते ईअं ई इदारा जेको आहे सो एक्सपोज़ थींदा। साबिक़ इस्टेब्लिशमेंट जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, अॻूणो आर्मी चीफ जंहिं तरह जो किरदारु अदा कयो उहो एक्सपोज़ थी वियो। अॻूणा जेके कुझु जज हुआ जिन जा फ़ैसिला इन तरह जा मुतनाज़ रहिया, उहे एक्सपोज़ थी विया। हाणे जंहिं तरीक़े सां चीफ जस्टिस हिकिड़ो जानिबदार थी करे सॼी सुप्रीम कोर्ट खे हलाए थो, सुप्रीम कोर्ट जे अंदरां सीनियर जजनि इन ते इख़्तिलाफ़ कयो आहे। इहो जेको सुप्रीम कोर्ट जे अंदरि जेको टकराव आहे, इन सभिनी शयुनि खे एक्सपोज़ करे छॾियो आहे, वाइखो करे छॾियो आहे। इख़्लाक़ी तौरु मुंहिंजो त ज़ाती इहो आहे त इख़्लाक़ी तौरु हाणे मिजाल साहब खे पंहिंजो उहिदो छॾणु घुरिजे ताकी इहे शयूं क्लियर थी सघनि। हीउ जेको सुप्रीम कोर्ट जे अंदरि जेको जजनि जो इख़्तिलाफ़ ऐं टकराव आहे, इहो यकीनन तमामु घणो ख़तरनाक आहे। इहो तॾहिं इदारनि जे अंदरि थींदो आहे जॾहिं इदारा गैर जानिबदार न थी करे बल्कि जानिबदार थी करे पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि, ऐं इदारे जी क्रेडिबिलिटी ते जॾहिं सवाल ईंदो आहे तॾहिं इन तरह जा मामला साम्हूं ईंदा आहिनि। सिद्दीक साहब, अपने शुरू के जो मैंने सवाल किया था उसमें आपने एक बात की थी कि अगर तौहीन अदालत वजीर आजम पर आयद हो भी जाती है और उसे घर भेजने का फैसला किया जाता है तो उस पर भी हुकूमत के पास एक प्लान है। वो क्या प्लान है हुकूमत के पास? देखिए, प्लान यही है कि फिर तो 2 तजावीज़ हैं। पहली तो वो ऑफर करेंगे कि शहबाज शरीफ की जगह पे कोई और वजीर आजम आ जाए, अगर वजीर आजम को तौहीन अदालत में ये घर भेजते हैं। वो बिलावल भुट्टो जरदारी भी हो सकता है, वो आसिफ जरदारी खुद भी हो सकता है, और वो मुस्लिम लीग नून का कोई बंदा हो सकता है। तो ये डिस्कस कर रहे हैं। दूसरा प्लान इनके पास ये है कि जो ये फैसला जो कह रहे हैं कि तौहीन अदालत का, वो इसको इस बुनियाद पे रिजेक्ट कर देंगे कि ये 3-2 का फैसला तो है ही नहीं, ये तो 4-3 के आपका वो 4-3 वाला जो था, हम तो उसको मानते हैं। अतर मिनल्लाह के इख्तलाफी नोट के बाद तो सूरत और बदल गई। पीपल्स पार्टी ने भी उसकी सपोर्ट कर दी। बिलावल भुट्टो जरदारी का ट्वीट आपने कल रात देख लिया, वो भी उसके साथ खड़े हो गए। तो वो तो कहेंगे जी ये तो अक़लीती बेंच का फैसला है। जब ये फैसला पार्लियामेंट ने रद्द कर दिया, कबीना ने रद्द कर दिया, तो आप तौहीन अदालत हम पे लगा ही कैसे सकते हैं जबकि आपकी पिटीशन तो डिसमिस हो चुकी। ये गवर्नमेंट की है वो लड़ाई, जब आपने लड़नी है तो वो सामने नजर आ रही है। जिस किस्म की तकारीर हम सुन रहे हैं ईवान में बैठे हुए और राहदारियों में जब हम जाते हैं, लॉबीज में होते हैं, मैं तो वो अल्फाज इस्तेमाल नहीं कर सकता ना, रमजान मुबारक है, तो लेकिन मैं अपनी आंखों से देखता हूँ जो गुफ्तगू हो रही होती है, आपको हम बता नहीं सकते। लेकिन ये टकराव है, वो मैं कहता हूँ ये तकसीम की बात हो रही है। बिसमीन बात कर रही थी कि आइन तो सारी चीजें हैं लेकिन ये तकसीम कर दी गई। और जो अभी ये बात कर रहे थे इजहार साहब, उसमें भी थोड़ा मैं तबसरा कर दूं, ये बात बिल्कुल ठीक है। हमारी सहाफत सियासी पार्टियों ने खत्म कर दी, बिल्कुल ये कमर्शलिज्म की तरफ चले गए, जानबदार बना दिया। असल सहाफत बिल्कुल खत्म हो गई और नामाजत के साथ वो हमें करने दी जाती है, चाहे वो आपका चैनल हो या किसी और का चैनल हो। नहीं बोलने देते हमें अपने दिल की आवाज, ना हम बोल सकते। सही बात है, ये हकीकत है। तो हमें ये तो किया गया। हाँ, मैं बैठा हूँ अपने ऑफिस में, मेरे ऑफिस के स्टाफ के 4 बंदे मेरे नुक्ता नजर से इख्तलाफ करते हैं, लड़ाई लड़ने पे आ जाते हैं, मारने दाड़ने पे आ जाते हैं। क्या बात करते हैं? ये सिर्फ मीडिया की हद तक नहीं है, सियासी जमातों की हद तक भी बात आ गई। गालम गलोच का सिलसिला शुरू हो गया। हाथापाई जो है वो सेनेट में पिछले दिनों आपको नजर नहीं आ गई, जब वो हो रहा था, ये पास बिल हो रहा था, यही वाला सुप्रीम कोर्ट प्रोसीजर एंड प्रैक्टिस बिल था। तो आपने देखा नहीं कि क्या फैसल जवेद उसके हाथापाई होगी उनकी पीपल्स पार्टी के बैरामंतगी के साथ। तो ये सिलसिला ये रुकने वाला नहीं है, ये आगे जाएगा, ये बहुत आगे जाएगा और इसका नुकसान होगा।
पूरे मुल्क को नुकसान होगा, रियासत को नुकसान होगा। और मैं तो ये समझता हूँ कि अब वो जो कहते हैं, जिसको हम रियासत समझते हैं, वो पता नहीं अब इस पे किस हद तक इस मामले को जाता हुआ देखेंगे। ये सबीन ठीक कह रही थी, आपकी मुआशी हालत देख रहे, 1 रुपया वो हमें देने को अभी तक तैयार नहीं है। उनकी हमने सारी शराइत मान ली है, एक से बढ़कर एक, और पेशगी। फिर भी वो कहते हैं जी फलां मुल्क से आप लेकर दो, बॉन्ड लेकर दो, रोटी लेकर दो। एक मुल्क सऊदी अरब ने तो कर दिया, आप हमें यूएई के मिन्नतें तरले कर, अल्लाह के वास्ते 1 अरब डॉलर की जमानत हमारी दे दो, फिर जाकर हमें वो पैसा देंगे। क्या मुल्क बना दिया गया है। इसका जिम्मेदार सिर्फ इमरान खान, ये सारे ही हैं। अभी भी हम इसी चीज में लड़ रहे हैं। आखिर में जो आपने बैठना है तो अभी बैठ जाओ भाई। ये पार्लियामेंट जिस तरह की भी है, लूली है, लंगड़ी है, या जो रबड़ स्टंप है, जिस किस्म की है, अगर अवाम की नुमाइंदगी का हक अदा करती तो नौबत का यहाँ भी ना आती। लेकिन करें क्या जब आपके रियासत का सरबराह जो है, जो सदर ममलकत, वो एक पार्टी के जो सरबराह है उसकी बात मानता है, क्या वो नहीं बिठा सकता? क्या वो फौज पाकिस्तान का सुप्रीम कमांडर नहीं? क्या वो चीफ को नहीं बुला सकता? क्या प्राइम मिनिस्टर को नहीं बुला सकता? अपनी पार्टी के चेयरमैन को बुला सकता? करे तो करे क्या? जब हुकूमत मुज़ाकरात की बात करती है, इमरान खान कहता है मैं नहीं बैठूंगा, मेरी टीम बैठेगी। अब ये परसों जो फिर मैं बात कर रहा था, राजा परवेज अख्तर ने दावत दी है, ये जो आईने पाकिस्तान की 50वीं सालगिरह, इमरान खान को भी दावतनामा भिजवाया, वो नहीं आएगा, देख लीजिएगा। ये मौके होते हैं। लेकिन जब आपने इतनी ज्यादा पोलराइजेशन कर दी, तकसीम और नफरत और तासुब इतना फैला दिया कि अब आप देख रहे हैं, आपको सोशल मीडिया, मैं अगर कोई अपनी जाति से बात करूंगा, मेरी वो जनाब ऐसी तैसी फेर के रख देंगे। अगर मैं नून लीग के हक में बात करूंगा, पीटीआई मेरे पीछे पड़ जाएंगे, पीटीआई वालों के हक में बात करूंगा तो मुझे कहा जाएगा लफाफी सहाफी है, लफाफा सहाफी है, ये फलां है, ये फलां है। क्या करे? बिल्कुल। ये तो इशफाक साहब बात वही है कि जनाब अब अगर आप हटेंगे नहीं, आपके हाथ से निकल रही हैं बल्कि फिसल रही हैं। डरे उस वक्त से। मैं तो देख रहा हूँ यहाँ पे बैठा हुआ लोग जी, अब फिर ये भूल जाएंगे आप श्रीलंका, आप ईरान में भूल जाएंगे। ये फिर गली गली और मोहल्ले मोहल्ले में लड़ाई आपको नजर आएगी, जिस किस्म की पोलराइजेशन हो गई है। दफातर में आपस में लोग लड़ रहे हैं एक दूसरे। आपको सोशल मीडिया पे देख ले, कितनी तस्वीर और वीडियोस हैं। वो नून लीग का एक बंदा था, वो पीटीआई वाले के साथ लड़ पड़ा, उसने उसको मार दिया, कत्ल कर दिया, सिर्फ कि वो उसकी हिमायत कर रहा था। जहां तक हो गई। सिद्दीकी साहब, यही तो बदकिस्मती है हमारी कि पोलराइजेशन बहुत ज्यादा हो चुकी है और लीडर जो है हमारे बैठने के लिए तैयार नहीं है। इज़हार साहब, जिए हिन वक्त फैसला पे अचन सुप्रीम कोर्ट में, तो हुकूमत तरफा या मुख्तलिफ बार पारा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खिलाफ रेफरेंस दाखिल पिया थियन। अवां उन रेफरेंस के कीअं पिया ॾिसो ऐं अवां सम्झो था त इन फैसले की बुनियाद ते या जेके हिन वक्त असांखे पोलराइज्ड डिसीशन सुप्रीम कोर्ट में मिलन पिया, स्पेशली चीफ जस्टिस की सरबराही में, उन बुनियाद ते चीफ जस्टिस खिलाफ रेफरेंस कामयाब थींदो ऐं चीफ जस्टिस रेफरेंस के नतीजे में घर वञी सघे थो? रेफरेंस ते ॻाल्हाइण खां अॻु में मां थोरो तव्हांखे अपडेट करियां त हींअर जस्टिस फाइज़ ईसा जेको केस 29 मार्च ते जंहिंजो फ़ैसिलो ॾिनो हो, जंहिं तहत सुओ मोटो एक्शन्स जे हवाले सां उनजे बेंच हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो, जंहिंखे 4 अप्रैल ते 5:30 मिंटनि में 6 रुकनी बेंच के ज़रिए नल एंड वाइट किया वियो हो। जस्टिस फाइज़ ईसा उन अमल के पंहिंजे तफ़सीली नोट में रद्द करे छॾियो आहे। हुन चयो आहे त तव्हां इन तरीक़े सां आमराणा अंदाज़ में कोर्टुनि जे कमरनि जे अंदरि वेही करे आइन जे ख़िलाफ़ फ़ैसिला नथा करे सघो। ये लफ़्ज़ मुंहिंजा न, पर उन तफ़सीली फ़ैसिले जा आहिनि जेको जस्टिस फाइज़ ईसा जारी कयो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त हिकिड़ो केस हुयो जंहिंमें जस्टिस फाइज़ ईसा उन ऐं ॿिया मेंबर बेंच जा मौजूदु हुआ, जिन में मार्कुनि जो मसइलो हो, हूअं त इज़ाफ़ी मार्कूं ॾियण जो हाफ़िज़ क़ुरान खे, पर उन जे पस मंज़र में सो मोटो केस जो मामिलो हुयो ऐं जस्टिस फाइज़ ईसा उन सो मोटो केस में भी जे मामले ते भी इनके डिस्कस कयो। हाणे जेका अवां ॻाल्हि कयो था रेफरेंस जी चीफ जस्टिस के खिलाफ़, मुंहिंजी नज़र में हिन भेरे हिक ॿिए जूं विकेटूं केराईंदा ई सभु। हाणे इमरान खान जी ॿोली में था ॻाल्हायूं, ही विकेटूं हिक ॿिए जूं केराईंदा। पहिरें मरहले ते ईअं बि थी सघे थो त कंटेम्प्ट में वज़ीर आज़म स्ट्राइक थिए,
काउंटर में वज़ीर आज़म जे स्ट्राइक थियण सां फ़र्क़ु बि को कोन पवंदो, छाकाणि त हीउ हिकिड़े थोरे मुदे जो वज़ीर आज़म आहे ऐं ॿियो माण्हू अची वेंदो। ॿियो हाणे जेका सूरत हाल अॻियां वञे पई उन में पोलराइज़ेशन त ख़ुदि कोर्ट जे अंदरि आहे न, तंहिं करे कोर्ट का क्लियर न आहे, यानी कि सॼी कोर्ट चीफ जस्टिस सां गॾु बि बीठल न आहे। अहिड़ी सूरत हाल में चीफ जस्टिस जो जेको फ़ैसिलो हूंदो उन जी वेटेज बि काउंट कबी, ऐं वेटेज तव्हां ॾिसो त हिन वक़्तु बि जेको पंजाब जे इलेक्शन वारो फ़ैसिलो आहे उन जी वेटेज खे गवर्नमेंट नथी मञे, छाकाणि ऐं उहो चवे थी अक़लियती फ़ैसिलो आहे। फ़र्ज़ु कयो इहो एक्शन थी थो वञे वज़ीर आज़म ते, नंबर 1। उन खां पोइ काउंटर में जीअं अव्हां चयो रेफरेंसिस जी ॻाल्हि आहे, त पोइ चीफ जस्टिस जे ख़िलाफ़ जेको रेफरेंस ईंदो उन में तव्हांखे ख़बर आहे त जस्टिस पंहिंजो फाइज़ ईसा उनखे ॿुधंदो। इहो हिकिड़ो टेक्निकल मसइलो आहे, छाकाणि त चीफ जस्टिस पंहिंजे ख़िलाफ़ रेफरेंस नथो ॿुधी सघे, को बि माण्हू पंहिंजे ख़िलाफ़ रेफरेंस नथो ॿुधी सघे, को बि जज। नतीजे में जेको सीनियर मोस्ट जज हूंदो उन खां पोइ उहो इन रेफरेंस खे ॿुधंदो। हाणे तव्हां अॻियां सम्झी सघो था त उहा सिचुएशन केॾांहुं वेंदी ऐं उहो रेफरेंसिस वारो मामिलो केॾांहुं वेंदो। उन खां पोइ हाणे तयारी हले पई सदर पाकिस्तान जे हवाले सां लेजिस्लेशन जी। उहा लेजिस्लेशन केॾांहुं थी वञे? आउं सम्झां थो त 14 मई ताईं पंजाब जी इलेक्शन थिए न थिए, पर 2-3 इन रियासत जूं अहम विकेटूं, हिन निज़ाम जूं अहम विकेटूं किरंदी नज़र अचनि। सबीन मेमन साहिबा, आख़िर में कंक्लूजन मार्क अव्हां इहो ॾींदा हलो त जीअं सभु इज़हार साहब ऐं सिद्दीक़ साजिद साहब ॻाल्हि पिया कनि त अहम विकेटूं किरी सघनि थियूं, त इहे जॾहिं विकेटूं अहम हिन निज़ाम जूं किरंदियूं त उन जो ज़ाहिर आहे लार्ज जेको इम्पैक्ट असांखे नज़र ईंदो। ज़ाहिर आहे अगरि PDM हुकूमत चीफ जस्टिस खे रेफरेंस जे ज़रिए घर मोकिलींदी त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो नैरेटिव जेको आहे उहो अञा वधीक स्ट्रॉन्ग थींदो त हीअ अदलिया ते हमला पई करे ऐं अदलिया जो फ़ैसिलो न पई मञे। अॻे ई इमरान ख़ान जी पॉपुलैरिटी अव्हां ॾिसो पिया, त अहिड़ी सूरत हाल में अव्हां सम्झो था त हुकूमत खे अगरि हिन निज़ाम जूं 2-3 अहम विकेटूं किराइण खां पोइ को फ़ाइदो थींदो या पोइ बि नुक़सान में वेंदी PDM? इशफाक, मुंहिंजे ख़्याल में त असांखे बिलावल भुट्टो ज़रदारी जेका गढ़ी खुदाबख़्श में 4 अप्रैल ते जेको तक़रीर कई उन में हुन बिल्कुलु चिटे लफ़्ज़नि में चयो त स्टेक होल्डर्स होश खां कमु वठनि ऐं हिन निज़ाम खे बचाइनि। हाणे हिन जंग में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां निज़ाम खे बचायूं। जेकॾहिं हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ के वार करे थी, उनजे नतीजे में सुप्रीम कोर्ट कहिड़ा फ़ैसिला करे थी, त हिन निज़ाम खे हिन वक़्तु शदीद ख़तरो पैदा थी चुको आहे। ज़ाहिर हुकूमत जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे नथी मञे त इहो बि ज़ाहिर हिकिड़ो आइनी इन लाइ हुकूमत खे को रस्तो कढणो पवंदो। टकराव वारी सूरत हाल में जेके वक़्तु असां हिन वक़्तु सूरत हाल में आहियूं, इन में हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल में ख़तरो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन मुल्क खे, आइन खे, हिन निज़ाम खे थी चुको आहे, जंहिंजे लाइ ज़रूरत आहे त असां सभिनी सियासी पार्टियुनि खे सियासी डायलॉग तरफ़ अचणु घुरिजे त जीअं ही मुल्क, ही आइन, ही निज़ाम बचाए सघिजे। हाणे असां इन पॉइंट ते पहुची चुका आहियूं। पर इन सूरत हाल में इमरान ख़ान त डायलॉग में वेही नथे, त पोइ डायलॉग कामयाब कीअं थींदा? अशरफ, इमरान ख़ान हिकिड़ो सियासी कारकुन न रहियो आहे। इमरान ख़ान वटि विञाइण जे लाइ कुझु बि कोन्हे। इमरान ख़ान पंजाब ऐं KPK असेंबली हथरादू टोड़ण खां पोइ इमरान ख़ान वटि हाणे विञाइण जे लाइ कुझु बि कोन्हे। पर जिन हिन मुल्क खे ठाहियो, जिन हिन मुल्क जे आइन खे बचाइण में किरदारु अदा कयो, उहे पार्टियूं हिन वक़्तु इक़्तिदार में आहिनि। उहे पार्टियूं हिन मुल्क में वर्क कनि पियूं, उन्हनि खे हिन मुल्क जी बका लाइ सोचणु घुरिजे। इमरान ख़ान त हिन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इक़्तिदार जी जंग जे लाइ हिन वक़्तु सभु कुझु दाव ते लॻाए चुको आहे। पर असां हिन जंग वारी सूरत हाल में, इन वेड़ वारी सूरत हाल में निज़ाम खे दाव ते नथा लॻाए सघूं। हाणे असांजो निज़ाम दाव ते लॻी चुको आहे। सिद्दीक़ साजिद साहब, इज़हार सुमरो साहब, सबीन मेमन साहिबा, अव्हां टिनी जी वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, पाकिस्तान जी पॉलिटिकल सिचुएशन जेका आहे उहा पॉलिटिकल बहरान में तब्दील थी हिन वक़्तु आइनी बहरान जी सूरत हाल इख्तियार करे वई आहे, जिते न रुगो पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट आमू साम्हूं आहिनि, पर सुप्रीम कोर्ट जे आमू साम्हूं अची वई आहे, जंहिंमें चीफ जस्टिस ऐं कुझु जेके मुअज़्ज़िज़ जज हिकु पासे, त जॾहिं कुझु जेके जस्टिस आहिनि सुप्रीम कोर्ट जा, जेके जज आहिनि, उहे पंहिंजो पाण में जेके आहिनि इख़्तिलाफ़ एतिरा वधी विया आहिनि जो हिकु ॿिए ख़िलाफ़ इख़्तिलाफ़ी नोट में जेके आहिनि वाज़े इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो पियो वञे त सुप्रीम कोर्ट या चीफ जस्टिस हिन जाइनि ते सुप्रीम कोर्ट या उनजा इख्तियार जेके आहिनि उन्हनि जो ग़लति इस्तेमालु कयो। हिन वक़्तु पोलराइज़ेशन जेका आहे उहा हद खां वधी चुकी आहे। असांखे सियासी गर्मी पद जेको आहे उहो घटंदे नज़र न पियो अचे। 14 मई ते सुप्रीम कोर्ट पारां इलेक्शन जी तारीख़ ॾिनी वई आहे। इलेक्शन कमीशन बि तयारु आहे, पर हुकूमत इलेक्शन कराइण जे लाइ तयारु न आहे। छा तौहीन अदालत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे सुप्रीम कोर्ट घर मोकिले सघे थी? जेकॾहिं ईअं थियो
त हुकूमत वटि प्लान बी छा हूंदो ऐं हुन प्लान बी खां पोइ जेकॾहिं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ख़िलाफ़ु रेफरेंस अची वियो त उनजो नतीजो छा निकिरंदो इन वक़्तु इन सूरत हाल जी जेका आहे उहा ईंदड़ वक़्त में ई ख़बर पइजी सघे थी पर हिन वक़्तु सियासी सूरत हाल जेका आहे उहा इंतिहाई गंभीर थींदी पई वञे। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई पंहिंजे मेज़बान इशफाक़ अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।